ॾहें मेल मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं त गुलाब लिगारी वासी प्रेमी जोड़ो जान बचाइण लाइ दरबदर थियण लॻो आहे। ॾहों मेल सहाफ़ियुनि अॻियां एहतजाज कयो वियो आहे। सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे सोबिया खोसे चयो त असां 26 तारीख़ ते शीशन कोट हैदराबाद जे कंपाउंड में ज़ुल्फ़कार सां पसंद जी शादी कई आहे, जंहिं बाद माइट ऐं ॿिया मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मुंहिंजो नालो सोबिया आहे, आउं ॻोठ लिकान लगारी में रहंदी आहियां। ज़ुल्फ़कार खोसे सां मुंहिंजी मर्द सां शादी कई आहे। हुन तां मुंहिंजा माइट सख़्तु कावड़ियल आहिनि ऐं मूंखे मुंहिंजे मुड़ुस खे जान खां मारण जूं धमकियूं पिया ॾियनि ऐं मूं ते ऐं मुंहिंजे मुड़ुस ते कूड़ा केस करण जी कोशिशि था कनि। असांजो हुननि सां को वास्तो कोन्हे। आउं SSP वधी SSP टंडोलियार ऐं ॿियनि सभिनी वसवारनि खे इहा अपील थी करियां त असांखे फ़राहम कयो वञे ऐं उन्हनि खे पाबंद कयो वञे त उहे असांखे नुक़सान न पहुचाइनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।